अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मां हनोशन भट्टी। नाज़रीन, के शाह में सिंधी हारी तहरीक जे सॾ ते जागीरदारी निज़ाम ऐं मुबैना नवां सूबा ठाहिण वारी कमेटी ख़िलाफ़ कम्युनिटी सेंटर खां नेशनल प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली जी अॻवानी सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर दिलदार लगारी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट इस्माइल खासकेली, अवामी तहरीक ज़िले दादू जे सदर एडवोकेट नजीबुर रहमान महसर ऐं ॿियनि अॻवाननि कई। उन मौक़े ते अॻवाननि जो चवण हो त सिंध जो पोरियत सिंध जी वैधानियत ख़िलाफ़ थींदड़ हर साज़िश जो मुक़ाबिलो कंदो। पीपल्स पार्टी में वेठल जागीरदार गैर जमहूरी क़ुवतनि जे हुकुमनि ते नवां सूबा ठाहिण जी कमेटी ठाहे हिकु भेरो ॿीहर मुल्क टुकड़ा करणु चाहिनि था। पीडीएम में शामिल जमायतनि खे इहो मैंडेट ई नाहे त हू सिंध तोड़े मुल्क जी सालमियत खे ख़तरे में विझनि। हुननि चयो त सिंध जे माण्हुनि अॻु में ई सिंध जे वहदत जो बचाउ कयो आहे, हाणे बि कंदा।